बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी भुर्जी खाने में खुश आमदीद। अॼु असां ठाहींदासीं फ़िश वरी बि कंहिं डिफरेंट स्टाइल में ठाहींदासीं। हिन में असां जीरो खणंदासीं ऐं सौंफ़ खणंदासीं, उन्हनि खे तए ते थोरो टुचकाए विझंदासीं। इहो सीक्रेट मसालो आहे असांजो। उनखां पोइ हिकिड़ी देॻड़ी खणंदासीं। देॻड़ीअ में असां बसरनि जो पेस्ट विझंदासीं। साबित बसर न विझंदासीं, बसरनि जो असां पेस्ट विझंदासीं। उनखे जीअं मतिलबु गोल्डन कबो आहे, दाग वांगुरु कबो आहे, ईअं तव्हां उनखे गोल्डन कयोसि, ॾिसंदा रहोसि। किथे बि हल्के ॿारण ते पचाईंदोसि त सुठे नमूने सां गोल्डन थींदो। ऐं घणी बाहि ॾींदोसि त हीउ जल्दी कारो थी वेंदो या ख़राबु थी वेंदो। हिन में तव्हां अगरि आलू वग़ैरह विझणु चाहियो त बि ऑप्शनल अथव, तव्हां उन्हनि खे साइड ते बॉइल करणु रखी छॾिजो। जेॾीमहिल थोरा गोल्डन थियनि, थोरो हिन में वाइटिश ई हुजे, को प्रॉब्लम न आहे। उनखां पोइ हुन में थोरो पाणी विझोसि, वरी बि उनखे तव्हां भुञंदा रहो जेसि ताईं उनजो पाणी काफ़ी हद ताईं घटिजी न वञे। हिन में बसर ऐं थूम अदरक ॿिन्हिनि जो पेस्ट आहे। उनखां पोइ मां हिन में टमाटनि जो पेस्ट आहे उहो बि विधो आहे। ऐं जेके असां बसर, जेके असां जीरो ऐं सौंफ़ उहे असां तए ते टिचकाए रखिया हुआ, उहे सभु असां उन्हनि खे कुटींदासीं। हिन में ॿियो असां आचार गोश्त मसाले जो हिकिड़ो ठाहींदासीं, जंहिं मतिलबु पाण घर में ठाहींदासीं, जंहिंमें कलौंजी, राई, मेथी, लूणु मिर्च सभु जेके बि तव्हां आचार गोश्त मसाले में हूंदा आहिनि या आचार ठाहिण लाइ विझिबा आहिनि, उहे सभु विझी ऐं हिनखे भुञंदासीं। जॾहिं भुॼी वेंदो उनखां पोइ सॼी मच्छी रखंदासीं। मच्छीअ खे भुञणो न आहे, सिर्फ़ु उन में विझी रखिणो आहे। उनखां पोइ मथां थोरो लूणु विझंदासीं, ॻाढ़ा मिर्च विझंदासीं। उनखां पोइ उहो जेको असां जीरो ऐं सौंफ़ मतिलबु कुटे रखिया आहिनि, उन में ॾहीअ में विझी उहे बि उनजे भरिसां रखंदासीं। थोरो मथां फ़िश मसालो बि विझंदासीं ऐं ॾहीअ खे हेठि मथे सॼी मच्छीअ ते पचाईंदासीं। ॾही पंहिंजो पाणी कढंदी, उन में ई मच्छी तयारु थी वेंदी। ऐं उनखां पोइ तव्हां हिन में अगरि आलू विझणु चाहियो ऑप्शनल अथव, विझी सघोसि था। अगरि केरु महिमान वग़ैरह अचे थो त तव्हां ईअं साबित उन्हनि जे अॻियां सर्व कंदो त तमामु सुठी बहितरीनु मच्छी तयारु थी वेंदी। तव्हां ठाहियो, खाओ, इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।